नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदा सिंध के समूरन डीसीज़ के हदखलين खिलाफ भरपूर ऑपरेशन ऐं सेशन अदालतुन में सरकारी जमीनुन ते कब्जन बाबत केसिस की पैरवी करण जो हुकुम दिनो वयो है। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में बुधणी दौरान रेवेन्यू बोर्ड के मेंबर चयो त हदखलين खिलाफ कार्रवाई लाइ डीसी के शिकायत कंदड़ बयानो पवंदो आहे। अदालतुन जे करे डीसी शिकायत कंदड़ थियण खां लवाइन था। रेवेन्यू बोर्ड तरफां 95% जमीनी खाता कंप्यूटराइज्ड करण की दावा कई वही। जमीनी खातन में 5 लाख एंट्रीज शकी करार ऐं 237 एंट्रीज ब्लैक। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में बुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त रिपोर्ट में इहो न बुधायो वयो आहे त केतरी जमीन ते कब्जो आहे। कराची डिवीजन में सरकारी जमीनुन ता कब्जा छडाए ईंदड़ बुधणी ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम शकी एंट्रीज तस्दीक लाइ लागापियल डीसीज ॾांहुं उमाणण जो हुकुम ॾिनो वयो आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।